अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान शरीफ जे अंदर इरशाद फरमायो वल्लज़ीन यबीतून ऐं उहे शख्स जेके रात गुज़ारन था। यबीतून जी माना है रात गुज़ारण। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी मशहूर हदीस पाक आ। 3 महीना यानी 90 दिहाड़ा, 30 दिहाड़ा हिकड़े महीने में, 30 दिहाड़ा बे महीने में, 60 दिहाड़ा 30 दिहाड़ा 3 महीने में, ये 90 दिहाड़ा मुझे महबूब मदीने वारे घोट न कुछ सुबह जो वापरायो न कुछ शाम जो वापरायो। जने पुछो वेंदो हो या रसूल अल्लाह तवा सुबह जो भी कुछ कोन था खायो, शाम जो भी कुछ कोन था खायो। मुझे महबूब करीम फरमायो मां मुस्तफा करीम विसाल जा रोजा तो रखा। रमजान जो रोजो सुबह वारी बांग ताई खाइबो आ। सिज लथे वारी बांग मिलंदी आ, खजूर खाइबी आ, मानी खाइबी आ, पानी पीबो आ। इहो रमजान जो रोज़ो आ। बियो जहिड़ो बि रोज़ो आ ओ बांग सां सुबह वारी सां रखबो, सिज लथे वारी बांग सां अफ्तार कबो। पर महबूब फरमायो ही विसाल जा रोज़ा आहिनि। केड़ा बाबा? विसाल जा। नबी सही जॾहिं इहे रोज़ा रखण शुरू कया न, असहाबन पाण में सलाह कई यार पाण रोज़ा न रखूं, ये सागी जी नबी सही कन था ये पाण कयूं। चेसी भले। उन्हनि जो रोज़ा रखण शुरू कया। हिक ॾींहुं कुछ कोन खाधऊं, ॿिए ॾींहुं कुछ कोन खाधऊं। माण्हू हुया पोरहे वारा, बाग ते कम कंदा हा, माल जो कम कंदा हा, बेहोश थी विया। को 11 बजे बेहोश थियो, को 10 बजे, को 4 बजे, को 2 बजे। बहरहाल 3 ॾींहंनि में उहे माण्हू हल्का थी विया, कमजोर थी विया। महबूबन करीमन खे अर्ज कयो वयो बाबा छो बेहोश थिया? पानी पियारियो, मथों भी पानी हारियो। जने होश में आया छो तवां बेहोश थिया हो? छा जे करे तवां सां इहो नमूनो थियो आ? अर्ज कयो कुर्बान वञा, असां रोज़ा रखिया पे, जीअं तवां रोज़ा रखिया पे इएं असां रोज़ा रखण शुरू कयासे। असां भी सुबह जो कुछ कोन खाधो, शाम जो कुछ कोन खाधो। अब नरड़ा वेही रहो हिकड़े पासे। शाम जो भी कुछ कोन खाधो से, सुबह जो भी कुछ कोन खाधो से। हाणे 3 दिहाड़े ते असां जी त ताकत खत्म थी वई आ। मैदे में का शे खाइण वारी मौजूद काने का, पेट में का शे पीअण वारी मौजूद काने का। तव्हां रोज़ा रखिया पे, असां भी रखण शुरू कया। मदीने वारे घोट फरमायो अय्युकुम मिसली, अवां मजा मां मोहम्मद जेड़ो केरा। सहाबन के फरमायो मूं जेड़ो तवां मजा केरा? कि भला तवां जेड़ा कोन आयो, तवां जेड़ा कोन आयो। पर तवां जी कयो पे असां इए करण शुरू कयो। पाण फरमायो अबी तो इंद रब्बी, मां रात पंहिंजे अल्लाह वट गुजारींदो आहियां। रात जेका मुंहिंजी गुज़रंदी आ, ॾींहुं मुंहिंजो मदीने वारनि सां गॾु गुज़रंदो आ, ॾींहुं मुंहिंजो शहर वारनि सां गॾु गुज़रंदो आ, ॾींहुं मुंहिंजो मस्जिद वारनि सां गॾु गुज़रंदो आ, ॾींहुं मुंहिंजो ज़मीन वारनि सां गॾु गुज़रंदो आ। पर अभी तो रात मुंहिंजी पंहिंजे रब वटि गुज़रंदी आ। मुंहिंजो अल्लाह मूंखे खाराईंदो बि आ, मुंहिंजो अल्लाह मूंखे पीआरींदो बि आ। हाणे रात अभी तो जी माना रात गुजारना। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम, मानन में हिकड़ा एड़ा मानू आहिनि जेके रात गुजारन था पंहिंजे रब जे लाए। उन्हनि जी रात अल्लाह जे लाए गुजरंदी आ।
हिकड़न जी रात सफर जे लाए गुजरंदी आ, सजी रात रेल में सफर आ, सामान जो ख्याल रखणो आ, खीसन जो ख्याल रखणो आ, बस में सफर आ, सजी रात जागणो आ, मता स्टाफ खां किरास न थी वने, मता को गलत मानू असा के नुकसान न देई वने। चौकीदार रात गुजारींदो आ पंहिंजे पेट जे लाए, दुकानन जी हिफाजत जे लाए। बीमार रात गुजारी सजी रात जागी करे पंहिंजे बीमारी जी हालत में गुजारींदो आ। पर अल्लाह ताला फरमाए थो वल्लज़ीन माण्हुनि में के अहिड़ा माण्हू भी आहिनि यबीतून लिरब्बिहिम जंहिंजी रात गुज़रंदी आ त अल्लाह जे मोहब्बत में गुज़रंदी आ, अल्लाह जे इश्क में। सुभान अल्लाह। महबूब सुभानी पीरान पीर दस्तगीर जेको सभनी पीरन जो पीर आ। अशा जी नमाज ते अचन था, अशा जी नमाज अदा कयूं, बरकातू नफिल 4 रकातू, फर्ज 4 रकातू, बरकातू नफिल 4 रकातू, सुन्नत 4 रकातू, फर्ज बरकातू सुन्नत, बरकातू नफिल 3 रकातू, वितर वाजिब, बरकातू नफिल 19 रकातू। अशा जी नमाज पढ़ी करे दुनिया वनी सवड़ ओडे सुमे थी, बिस्तरे ते वनी करे दुनिया लेटी पे थी। पर अब्दुल कादिर जीलानी बगदाद जो बादशाह मुसल्ले दे वेठो आ। 12 थी विया, 1 थी वियो, 2 थी विया, 3 थी विया, 4 थी विया, बाख फुटी के वेझो टाइम आयो। तहज्जुद भी अदा कयो, मुसल्ले ते बीठा। सुबह जो मुअज्जिन बांग ॾिनी आ, अस्सलातु खैरुम मिनन नौम, अस्सलातु खैरुम मिनन नौम। नमाज निंड खां भली आ, नमाज निंड खां भली आ। जमात वुज़ू करे जामे मस्जिद में अचे थी, मुर्शिद अगे मुसल्ले ते वेठो आ। या हिक ॾींहं जी ॻाल्हि नाहे, किताब लिखन था त 40 विरह इहो कम लगातार हलियो आ, 40 साल। उता कुन ते माण्हू वेंदा आहिनि न, पोइ हर को पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि कंदो आ। पीरान पीर दस्तगीर जे फ़कीर इया जो ॻाल्हि कई त उते को थाम विकरण वारो आयो हो, उहो वेठो हो। मां पंहिंजे ताल के ॾहरकी जी ॻाल्हि थो कयां। थाम विकरण वारो माण्हू उहो आयो, उन जो सही थी नथो सघे जीअं तूं थो चवीं त 40 साल हिकड़े अशा वारे वुज़ू सां सुबह वारी नमाज पढ़े, ये थी भी कोन थो सके। उनजो न बे जे लाए कोन थो थी सके, महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी जे लाए थी सके। वो थावन वारा मुल्क घुमंदा आहिनि, उन वटि को संदे मौलवी जो नंबर हुयो, उन फोन कयईं। उन जे मुंह ते त हिकिड़ो माण्हू आहे जेको चवे थो त पीरान पीर दस्तगीर बादशाह 40 साल अशा वारे वुज़ू सां सुबह जी नमाज पढ़ी आ। इहो कीअं? मौलवी कुछ अकुल खां भी कम वरतो। का तार थी सके तो मौलवी जी गंढियल भी हुई पोइते, सब कोन टुटल हुयूं। उनजो सही थी सके तो, पर इए थींदो हुंदो ना जो साईं अशा पढ़दा हुंदा आखिरी टाइम में 2:30-3 बजे अशा पढ़दा हुंदा, बस वो अशा पढ़ी पो मथा थोड़ो टाइम मुसल्ले ते वेठा हुंदा। जैसे असा जो मौलवी ही गाल तो करे, ओ पाण वारे यारी शरीफ खाइण वारे फकीर चयो बाबा इए भी तो मने थो ना, इए भी तो मने थो न त महबूब सुभानी दस्तगीर बादशाह भला आखिरी वक्त में 3 बजे वारे टाइम आशा पढ़ंदा हा, वरी उनी सागी वुज़ू सा सुबह वारी नमाज पढ़ंदा हा। चे इहो तुझो माण्हू तो मने, मुंजो तो अकीदो ईमान आ। मुंजो महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी तोणे पंहिंजे रोज़े पाक में सुतो पियो आ, तॾहिं बि वुज़ू सा सुतो पियो आ। छो जो उन्हनि जी जिंदगी जेका गुज़री न, उहा अल्लाह जे लाइ गुज़री।
अल्लाह जे रज़ा जे लाए गुज़री। हाणे अल्लाह से फरमाए तो वल्लज़ीन मानन में हिकड़ा एड़ा माण्हू आहिनि यबीतून जेके रात गुज़ारनि था ले रब्बिहिम पंहिंजे रब जे लाए। रात में कम उन्हनि जो कहिड़ो आहे सुजदऊं व क़ियामा कंहिं महिल ॾिसदे त सजदे में पिया हूंदा सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला। केड़ी माल ॾिसंदे त क़याम में बीठा हूंदा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त ॾींहं वारी इबादत जो भी शान वॾो आ पर रात वारी इबादत अञा मथे आ। हिन आयत जे ज़िमन में मां तव्हां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त ईअं समझो त हिन आयत में हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे अम्मा जो भी शान आहे। शोबानुल मुअज़्ज़म जो महीनो है न, शोबानुल मुअज़्ज़म इमाम हुसैन आली मकाम जे विलादत जो महीनो है। मदीने पाक जे शहर में हजरत अली सईं जे घर मुबारक में इमाम हसनुल मुजतबा जो अचण थियो। 11 महीना बाद में हजरत इमाम हुसैन आली मकाम जी आमद थी आ। महीनो शोबान जो आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर मुबारक ऐं हजरत अली सईं जो घर मुबारक ये बई गड आहिनि। विच में हिकड़ी कानन जी दीवार यानी कंधी ॾिनल आ। मुझे महबूब करीम जी दरबार में हजरत बीबी उम्मे फजल हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट आई आ। अञा हजरत इमाम हुसैन जे विलादत में कुछ महीना पया हुया। नबी सोने जे दरगाह में अचे करे मदीने वारे के अर्ज़ थी करे मुझा महबूब रात मां ख्वाब ॾिठो आ। उन ख्वाब खां बाद में मूंखे ड्रिज थी वियो आ। मुझी दिल में भव थी वियो आ। मुस्तफा करीम फरमायो उम्मे फजल जी या रसूल अल्लाह तू ख्वाब बुधाए। मां मुस्तफा करीम माना तो ख्वाब जी कया। ख्वाब जो ताबीर होंदो आ। ताबीर दुआ कर त ख्वाब तो असां के सोहणो नजर अचे। हिकड़े जी आशिक चयो ख्वाब में अज रात मां मदीने ख्वाब में अज मां मदीने पाक पहुतो आया प्यो ॾिसां घर न आया। चे निंड जो आई ये तो गरीब आया। पासपोर्ट जो पैसो कोने, वीजे जो पैसो कोने, टिकट जो पैसो कोने, उते पहुंचण जो पैसो कोने पर सलात ऐं सलाम पढ़ंदो आया। महबूब सुबानी जी यारी मल्हाईंदो आया। पंज तन पाक सां मोहब्बत रखंदो आया। महबूब जो मीलाद थींदो आ। मीलाद में वींदो भी आया। मीलाद मल्हाईंदो भी आया। घर भी सजाईंदो आया। हाणे ज़ाहिरी असबाब तो कोने को अशा पड़ी सुतुम ख्वाब में ॾिसां पियो त रसूलुल्लाह जे रोज़े जे साम्हूं बीठो आया। इहो भी अजीब ख्वाब होंदो आहे। माई अर्ज कयो सोहणा मूं ख्वाब ॾिठो आ। मदीने वारे फरमायो तो ॿुधाए त मां ताबीर कयां। ख्वाब जी माना हूंदी आहे ऐं भले माण्हू खे ख्वाब ॿुधाईंदा कयो। सोणे माण्हू खे आशिक रसूल खे तव्हां ख्वाब ॿुधाईंदा कयो। तव्हांजो ख्वाब उहो इंशाअल्लाह ताला हकीकत थी। पाण फरमायो ख्वाब ॿुधा जे ख्वाब इहो ॾिठो आ रातों की रात अवां जे जिस्म जो टुकड़ो पो कुल्हे जो या पुठी मुबारक जो या सीने मुबारक जो गोश्त जो टुकड़ो वढजी पयो आ ऐं मुंहिंजे झोली में अची पयो आहे। मूंखे जाग थी वई आ। उन खां बाद में मूंखे जिस्म में कंबड़ी थी वई आ। अल्लाह कहिड़ो मां ख्वाब ॾिठो आ। नबी साईं जे जिस्म जो टुकड़ो मुझे झोली में अची वयो। मदीने वारे मुस्कुरायो आ। मुस्कुराए करे महबूब फरमाइन था ओ उम्मे फजल ख्वाब तमाम तो बरकत वारो ॾिठो आ।
तो भलो ख्वाब डिठो आ सोना मेहरबानी कयो सिद्धो कयो ख्वाब खे हुजूर फरमायो बीबी फातिमा तो ज़हरा मुझी प्यारी न्याणी खे उम्मीद आ ऐं पेट मुबारक में पुट जो बारा वाह मुझा नबी तुझे इल्म ता कुर्बान वञा अल्लाह फरमाइंदो आ व अल्लमक मा लम तकुन तअल्लम व कान फदलुल्लाह अलैक अज़ीमा रब चवंदो आ मुंहिंजा महबूब तोखे मां अल्लाह इल्म ॾेई छॾियो आ अॼु साइंस आसमान ते पहुती आ अॼु एक्सरे वारो ॿुधाईंदो आ त पुट आ या धी आ अॼु खां 1500 साल अॻु में मुंहिंजे मोहम्मद करीम ॿुधाए छॾियो ओ उम्मे फज़ल बीबी ख़ातून जन्नत जे पेट मुबारक में पुट आ जॾहिं पैदा थींदो उन जी दाई तू थींदिया अव्वल अव्वल तुझे हंज में ईंदो पुत्र त बीबी खातून जन्नत जो आ साहिब ज़ादो त हज़रत अली साईं जो आ पर मां तो चई छॾियां अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन ओ हुसैन मां मोहम्मद करीम जे जिस्म जो टुकड़ो आहे वाड़े हुसैन वाह तॾहिं त असां चवंदा आहियूं त आमते एहसान तुंहिंजो ओ मुंहिंजा प्यारा हुसैन आमते एहसान तुंहिंजो ओ मुंहिंजा प्यारा हुसैन कोन कंहिंखां भी विसरंदे कोन कंहिंखां भी विसरंदे कोन कंहिंखां भी विसरंदे करबला वारा हुसैन आमते एहसान तुंहिंजो ओ मुंहिंजा प्यारा हुसैन हाणे हज़रत इमाम हसन साईं हज़रत इमाम हुसैन साईं जंहिंजे लाइ मदीने वारे साईं फरमायो ही ॿई जन्नत जा गुल आहिनि इए भी मुझे महबूब फरमायो ही ॿई जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि इन्हनि ॿिन्हिनि नंढड़नि खे बीबी साहबा हिंदोरे में सुम्हारे अशा जी नमाज पढ़ी नफिल शुरू कंदी आ क़याम में अधु क़ुरान पढ़ंदी आ वरी ॿी रकात जे का क़याम में ॿियो अधु क़ुरान जो पढ़ंदी आ 30 सिपारा क़ुरान पाक जा पढ़े थी हुन सुबुह वारी हज़रत बिलाल आज़ान दे थो बीबी साहबा नफिल पूरा करे अल्लाह जे दरगाह में दुआ थी घुरे ओ मुंहिंजा मौला रात नंढी कयई खातून जन्नत जा नफिल अञा पूरा कोन थिया रब फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा ओ मुंहिंजा महबूब अहिड़ा भी माण्हू आहिनि जेके रात अल्लाह जे रज़ा जे लाइ गुज़ारींदा आहिनि हाणे मुंहिंजा प्यारा दोस्त उन्हनि जे इबादत सां तो असां जी इबादत किथे पुजंदी उन्हनि जा सजदा भी निराला उन्हनि जा क़याम भी निराला उन्हनि जो रुकू भी निरालो पर मदीने वारे घोट पंहिंजे उम्मत जे लाइ अल्लाह जी ज़ात खां दुआयूं घुरी 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 अहिड़ा त मौक़ा वठी ॾिना जे रमज़ान जो महीनो अचे त 27वीं रमज़ान जी रात जे शोबानुल मुअज़्ज़म जो महीनो अचे त 15 शोबान जी रात जेका हिन जुमे जे रात अची रही आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ चौ सुभान अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा ताईं जेके नबी आया न उहे हर नबी पंहिंजे पंहिंजे गादी नशीन खे पंहिंजे पंहिंजे पुट खे वसियत कंदो वियो अबा इहो पंहिंजे उम्मत खे ॿुधाइजां त आख़िर ज़मान नबी मुहम्मद रसूलुल्लाह ईंदो
हजरत शीस अलैहिस्सलाम के जॾहिं हजरत आदम अलैहिस्सलाम घुरायो न पंहिंजे फर्जंद खे विसाल वारे टाइम वफ़ात वारे टाइम जब अबा अच तोखे बाबो कुछ वसियत करे अबा कर वसियत हिकड़ी इहा वसियत थी जे कॾहिं मुल्क में मींहुं न वसे या जे कॾहिं मींहुं घणो वसे बंद न थिए ॿोॾ वारी हालत थी वञे या मुल्क में जे कॾहिं बीमारी अची वञे या जे कॾहिं मुल्क में ॾुकर अची वञे त पोइ अल्लाह खां दुआ घुरजा पर वसीलो मोहम्मद मुस्तफा जो ॾिजां। हजरत शीस पुछो साईं मोहम्मद मुस्तफा केर आहे? ही जेके माण्हू आदम अलैहिस्सलाम जॾहिं ही जहान छॾियो आहे न रूए ज़मीन ते टोटल 1000 माण्हू हुआ 1000 माण्हू चेंदे इन्हनि में मोहम्मद मुस्तफा नालो त कंहिंजो कोन्हे कंहिंजे लाइ तव्हां चओ था आदम अलैहिस्सलाम चयो हिननि में कोन्हे पर जॾहिं अल्लाह मूंखे जन्नत में मोकिलियो हुयो मां जन्नत में जो रहियुसि त पन पन ते लिखियो पियो हो मुहम्मद रसूलुल्लाह जन्नत जे दर दर ते लिखियो पियो हो मुहम्मद रसूलुल्लाह। ॿियो त ठहियो जॾहिं मूंखे दाणो खाइण मना थियल हुई मां उहो दाणो खाधो ऐं 3 सदियूं मां रोईंदो रहियुसि मुंहिंजे अल्लाह जी ज़ात बाबरकात मूंखे माफ़ी कान ॾिनी 3 सदियूं गुज़रण खां बाद में मुंहिंजे दिल में अल्लाह जी ज़ात हिकिड़ो ख्याल पैदा कयो उहो ख्याल इहो हो जो अरफात जबल ते बीही करे मूं दुआ घुरी अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। उन मुहम्मद मुस्तफा जे नाले सां मां दुआ घुरी त रब मूंखे माफ़ त करे छॾियो बीबी हवा सां भी मूंखे मिलाए छॾियो। ऐं अल्लाह पाक फरमायो आदम मोहम्मद खे कीअं सुञातई पोइ मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जन्नत में जिते पियो घुमां तुंहिंजे नाले सां गॾु मुस्तफा मुहम्मद जो नालो पियो नज़रे मुंहिंजे दिल में अॼु ख्याल आयो भला इन्ही नाले जो वसीलो ॾियां इहो नालो शान वारो आहे। रब फरमायो तुंहिंजे दिल में ख्याल कोन्हे आयो फतलका आदम मिर रब्बिही कलिमातिन इहे कलमा बि मां तोखे सेखारिया इहो इल्काउ तुंहिंजी दिल ते मां कयो आहे। ॻाल्हि ॿुध इहो मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर ज़मान नबी आहे इन जे करे त मां सॼो ही रंग रचायो आहे इन जे करे त मां तोखे पैदा कयो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे वसीयत कई उन पंहिंजे पुट खे उन पंहिंजे पुट खे उन पंहिंजे पुट खे हलंदे हलंदे जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम उम्मत खे वसीयत कई उम्मत खे ॿुधायो ओ मुंहिंजा उम्मतियो हाणे मूंखां बाद में ॿियो नबी कोन ईंदो मूंखां बाद में उहो आख़िरी नबी ईंदो मिन बाद इस्मुहु अहमद जंहिंजो नालो हज़रत अहमद मुहम्मद मुस्तफा हूंदो। हजरत ईसा अलैहिस्सलाम खां वठी हजरत आदम अलैहिस्सलाम ताईं हर नबी तुंहिंजे असांजे महबूब करीम जे आमद जा ऐलान कंदो हुयो इएं चओ खणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मल्हाईंदो हुयो। नबीअन बि मुंहिंजे महबूब जे आमद जी ॻाल्हि कई आहे सुन्नी बि मुंहिंजे महबूब जे मीलाद जी आमद जी ॻाल्हि कंदो आहे पर सुन्नी खे जेको महबूब जो इश्क सीने में आहे न पोइ जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो ईंदो आहे घर सजाए गाॾी खे झंडा लॻाए मस्जिद सिंगारे ओताक सिंगारे मुंहिंजा प्यारा दोस्त रुगो पाण मीलाद कोन मल्हाईंदो आहे सॾे दोस्तनि खे बि चवंदा आहियूं त झूमी झूमी गुल बरसायो
झूमी झूमी गुल बरसायो विख विख ते खुशबू खिंडायो अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी है अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी आमद खां अग में ई प्यारा गाल करे व्या रसूल भलारा जहीं जे हुस्न जमाल जी अम्मा आमिना जे लाल जी तो असां महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहियूं। अॼु हाफ़िज़ नज़ीर अहमद पंहिंजे इन कखनि में महबूब जो मीलाद मल्हायो आहे, मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र करायो आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे, घणा ॾींहं कोन लॻंदा मदीने वारे जो करम थी वेंदो, मुस्तफ़ा जी नज़र इनायत थी वेंदी। जॾहिं महबूब हिन कखनि में वाग वारींदा त सुबुह जो हाफ़िज़ पाण पियो चवंदो त मस मस वाग वारी दिलबर मस मस वाग वारी दिलबर दर्द वंदी दिल ठारी दिलबर मुझो घर इवयो हुबकार जी अज सजण आयो सिंगार जी है मुझो घर इवयो हुबकार जी अज सजण आयो सिंगार जी कुर्ब कयो अल्लाह तबारक मिठल कबूली मुहिंजी गुजारिश खोलिया ई दरी दीदार जी अज सजण मिलियो सिंगार जी। महबूब जे कदे न अचे हर साल खर्चा केर करे? रईस अमानुल्लाह खां पुछो, पहिरें साल महबूब जो मीलाद कयईं, ॿिए साल महबूब जो मीलाद कयईं, वरी यारी शरीफ, वरी हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो न्याज़। पहिरें मीलाद मजा फ़ाइदो पयो तॾहिं ॿियो कयईं न, ॿिए मजा फ़ाइदो पयो तॾहिं टियों कयईं। ऐं मीलाद शरीफ जो अहिड़ी महफ़िल करण जो हिन दुनिया जे जहान में वॾो फ़ाइदो इहो आहे जो मीलाद मल्हाइण वारे खे, मीलाद ॿुधण वारे खे, मीलाद खाइण वारे खे, मीलाद खाराइण वारे खे ख़ुदा हिननि अखियुनि सां मुस्तफ़ा जो मदीनो ॾेखारींदो। अगते जन्नत आहे, पर जेकॾहिं दुनिया में कंहिंखे जन्नत ॾिसणी आहे त मुंहिंजे मोहम्मद जो मदीनो ॾिसी अचे। ॾहरकी जो माण्हू उॿावड़े वञे न, चवंदो कम थिए त घर पुॼां। ॾहरकी जो माण्हू ॿी जाइ ते घुमण वञे, भले भेणनि वटि वञे, न्याणियुनि वटि वञे, चाचनि मामनि वटि वञे, चवंदो त जल्दी पोइ ॻोठ पुॼां, घर अकेलो आहे। इहो वाहिद मुल्क मुंहिंजे महबूब मदीने वारे जो आहे। उम्मती जॾहिं वेंदो आहे न, जहिड़ो न विछड़ल न्याणी माइटनि में अचे, पोइ सभु कुझु हुन खां विसरी वञे। उम्मती गुनाहनि सां, पापनि सां भरजी 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 जॾहिं दिलबर नबी जे दरवाज़े ते ईंदो आहे, सच करे पुछो न, पोइ ॻोठ वारा फोन कंदा आहियो, उन्ही ते बि असांखे कावड़ ईंदी आहे त ॻोठ वारा फोन न कनि, ॻोठ वारा असां सां राब्तो न कनि, बसि असां पंहिंजे महबूब जे साम्हूं पंहिंजा गोॾा खोड़े वेही रहूं ऐं महबूब खे अर्ज़ कयूं, सुहिणा पाए पांद गिचीअ में अंगण जे अचनि त अवगुण ऐब कचाइयूं ढकण थी ढकजनि, पोइ तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेंधरा। ओ मुंहिंजा महबूब गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, ऐबदार आहियूं, पर सौ जी ॻाल्हि हिकिड़ी आहे, तो मुहम्मद करीम जा पतंग परवाना आहियूं, तुंहिंजा आशिक आहियूं, तोसां असांखे दिली मोहब्बत आहे। बच्चन खां, पैसनि खां, घर खां, मिल्कियत खां, जिस्म जान खां वधीक तूं मुस्तफ़ा प्यारो आहे। महबूब हाणे तुंहिंजे दरवाज़े ते आया हूं। पोइ मदीने वारो चवंदो आहे, जे तूं मुंहिंजे दरवाज़े ते आयो आहे, वजबत लहू शफाअती, मां मुहम्मद करीम जो तो सां वाइदो आ, तुझी कब्र जाना, मदीने वारो जवान जाना।
हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो शान वारो नबी आ। रात जो पियो वञे, रात जे टाइम ते पहाड़न मंझां, पहाड़न जी चोटी ते हिकड़ो पत्थर नजर आयो। इन बल्फन खां भी वधीक चमके पयो, हर पासे नूरानी लाट पई निकरे। अल्लाह जो नबी सोच में पइजी वयो, एड़ो पत्थर आ जंहिं मंझां रोशनी निकरे थी, जंहिं मंझां तजल्लियूं निकरन थियूं। बीही रहियो आ त रब जे तरफां जिब्रील आयो आ। जिब्रील चवे थो, ओ प्यारा ईसा, जे रब चवे थो इन्ही खां भी वडी इबरत वारी शय ॾिसण चाहे त तोखे ॾेखारियूं। मुंहिंजा मौला पो त वाह वाह, इन्ही खां भी इबरत वारी। अल्लाह जो नबी बीठो त वो पत्थर ब अध थी पियो। हिकड़ो अधु हुन पासे हलियो वियो, ॿियो अधु हुन पासे हलियो वियो। ईसा अलैहिस्सलाम तो फरमाए, अंदर मेहराब जीअं मस्जिद जो हूंदो आ, ईअं मेहराब ठहियो पियो आ ऐं हिकड़ो जवान अंदर वेठो आ, जंहिंखे अधु ॾाढ़ी अछी आ, अधु ॾाढ़ी कारी आ, अधु कारा वार अधु अछा वार। अंदर वेठो आ, तस्बीह वेठो पढ़े, मुसल्ले जे मथां वेठो आ। लठ पई आ, आली लठ हुन जे अॻियों ऐं अंगूरन जो हिकड़ो छुगो हुन जे मुसल्ले ते पियो आहे। अल्लाह जे नबी सगोरे पुछो, सही ही अंगूर? चई ही हाणे आया न, सुबुह रात वारो खाधो आ, इहो वापराईंदुम, वरी सुबुह जो वरी अल्लाह से ॿिया मोकिलींदुम। ईसा अलैहिस्सलाम पुछो, साईं घणो टाइम थियो आहे हिते तव्हांखे आए खे? महीनो खन थी वियो आहे। पत्थर में अंदर उन नौजवान हजरत ईसा अलैहिस्सलाम के अर्ज कियो, साईं जवानी त मिड़े घुमण फिरण में हली वई, 400 साल थिया हिते आयो आया। 4 सदियूं न कंहिंजी गिला कयम, न कंहिंजी चोरी कयम, न कॾहिं कूड़ ॻाल्हायम, न कॾहिं कंहिंसां वॾे वात ॻाल्हायुसि। 400 साल थी विया आहिनि, हिते वेठो आहियां, अल्लाह अल्लाह पियो कयां। अल्लाह जे नबी दिल में सोचो, पुछांसि उम्मती कंहिंजो आ? उम्मती कंहिंजो आ? चे उम्मती अल्लाह जे नबी हजरत ईसा रूहुल्लाह जो आहियां। इया गाल जॾहिं ॿुधई, ज़बान सां अर्ज कयई, मुंहिंजा मौला हद थी वई, हिन खां मथे ॿियो इबादत गुज़ार पैदा थियणो कोन्हे को। 400 साल ॿिए खे ज़िंदगी भी कान मिलंदी त इबादत कीअं कंदो? हिन जहिड़ो आबिद केरु थींदो? इहा सोच करे अल्लाह जो नबी जबल तां लथो आ। रब फरमायो, ओ ईसा जी मुंहिंजा रब करीम आखिरी मुंहिंजो नबी ईंदो हजरत मोहम्मद रसूलुल्लाह। हाओ मुंहिंजा मौला ईंदो, उन महबूब जी उम्मत खे शाबान जो महीनो ॾींदुसि, उन में 15 जी तारीख़ ॾींदुसि। उन 15 वारी राति मुंहिंजे महबूब जो उम्मती बरकातूं नफिल पढ़े न तो वारे उम्मती जा 400 साल हिकड़े पासे, हुन जा 2 नफिल अञा मथे हूंदा। वो इन जे करे जो सबसे आला व बाला हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी, खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया, औलिया से रसूल, और सब रसूलों से आला हमारा नबी, सबसे आला व बाला हमारा नबी। अञा दिल ठरी आ तो सुभान अल्लाह।
मुल्क कौनैन में अंबिया ताजेदार, मुल्क कौनैन में अंबिया ताजदार, और ताजदारों का हमारा नबी सबसे आला बाला हमारा नबी। महबूब शान वारो, महबूब जी उम्मत बशान वारी, महबूब जो महीनो बशान वारो। छो तो महीनो महबूब जो आहे न। हाणे साल भर आम जेके साल जूं रातियूं आहिनि, उन रातियुनि में अधु राति खां पोइ अल्लाह जे रहमत जो हिकु दर खुलंदो आहे। आधी राति खां पोइ अल्लाह जे रहमत जो हिकु दर खुलंदो आहे आम रातियुनि में। ऐं शोबान जी 15 वारी रात हेॾा मगरिब जी आज़ान मस्जिद शरीफ में मिलंदी आहे, होॾां अल्लाह जे रहमत जा 300 दर खुलंदा आहिनि। आम रातिन में मानू अर्ज कंदो आ, मुंहिंजा मौला मिल्कियत दे, मुंहिंजा मौला औलाद दे, मुंहिंजा मौला असांखे पुट दे, मुंहिंजा मौला असांखे रिज़्क में बरकत दे, मुंहिंजा मौला असांखे बीमारी खां निजात दे, असांजी औलाद के नेक साले फरमा। आम रातिन में त इंसान बानो अर्ज कंदो आ, पर जॾहिं 15 शाबान वारी रात थींदी आ, 300 दर रहमत जा खुलंदा। हर दर मंझा कुदरत जो आवाज इंदो आहे, को बीमार जंहिंखे शफा ॾियो, आहे को बे औलाद तंहिंखे औलाद ॾियो, आहे को बेरोज़गार उनखे रोज़गार ॾियो, आहे को घुरण वारो उनजी सदा पूरी कयूं। पोइ सारी रात भिटाई साहब तॾहिं चवंदो आहे त सारी रात सुबहान खे जागी जन कयो याद, उन्हनि जी अब्दुल लतीफ चवे मिटीअ बि लधो मान, पोइ किरोड़े कन सलाम अची अंगण उन्हनि जे। हबीब फरमायो इन रात जागो। असांजा नौजवान वर चवंदा आहिनि फटाकन वारी ईद आ, आतिशबाज़ी वारी ईद आ। ही फटाकन वारी ईद नाहे, रब खे परजाइण वारी ईद आ। अल्लाह जे दर ते अची करे पंहिंजे गुनाहनि बख़्शराइण वारी रात आ। इन रात बरकाता नफिल पढ़। होॾे हुन हज़रत ईसा अलैहि सलाम जे उम्मत जी 400 साल जी इबादत तुझो बरकातू, तू 4 पढ़ 8 पढ़, पर नेक बाना दरवेश एड़ा भी आहिनि जेके 50 रकातूं पढ़ंदा आहिनि, 100 रकातूं पढ़ंदा आहिनि, तस्बीह नमाज पढ़ंदा आहिनि। इन रात माण्हू क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहिनि। जेतिरो भी जागी सघो, जंहिंखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे, अल्लाह वारनि जो वसीलो ॾेई भले घुर्जे, दरगाहुनि ते वञी भले घुर्जे। असीं इन शइ जा क़ाइल आहियूं, इनकारी कोन आहियूं, पर मुंहिंजा प्यारा दोस्त कॾहिं रब जी ज़ात खां पाण घुरी ॾिस त केॾो मज़ो आहे। दुनिया जो दस्तूर ईअं नाहे, दुनिया जे माण्हू खां हिकु ॾींहुं घुर, ॿिए ॾींहुं घुरंदे कावड़जी वेंदो, 3 ॾींहुं घुरंदे दर बंदि करे छॾींदो, 4थे ॾींहुं घुरंदे तुंहिंजो नंबर बि कोन खणंदो। रब जो हुज़ूर अहिड़ो आहे, रब चवंदो आहे बाना जेतिरो घुरंदे ओतिरो राज़ी थींदुसि, जेतिरो घुरंदे ओतिरो ॾींदुसि, जेतिरो तूं घुरंदे एतिरो तोखे अता फरमाईंदुसि। बाना तूं घुरंदे 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 थकजी वेंदे, अल्लाह जी रहमत कदे भी कान थकबी आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हर रात बरकत वारी, ॾींहुं भी बरकत वारो। जेका 15 शाबान जी रात अचे थी, जेको बे औलाद आ, उहो रात जो नफिल पढ़ी पंहिंजे अल्लाह जे हज़ूर में औलाद जो सवाल करे। जेको बीमार आ वो शफा जो अर्ज करे, जेको बेरोजगार आ वो हलाली रिज़्क जो अर्ज करे, जेको बेनमाज़ी आ वो नमाज जी
पाबंदी जो अल्लाह जे हुजूर में अर्ज करे रब जी उहा दरगाह हुआ जो अल्लाह पंहिंजे दरगाह मजा कंहिंखे बि खाली कोन मोटाईंदो आहे रब परचाइण सवलो आहे रुगो शर्त इहो आहे त अल्लाह खे परचाए वसीलो मदीने वारे मीर जो ॾे वसीलो मुझे महबूब मुस्तफा करीम जो दे पो जंहिंजो रब तंहिंजो सब जंहिं अल्लाह जे दर खां अर्ज करे पंहिंजा सुवाल मंजराए ॾिठा उनखे ॿिए वटि वञण जी ज़रूरत कान पवंदी ॿिए वटि वञण जो मक़सद अल्लाह जा वली न आहिनि ॿिए वटि वञण जो मक़सद जीअं माण्हू सोचींदा आहिनि त जुआ खेॾां त मूंखे फ़ाइदो पवंदो व्याज खणा त मूंखे फ़ाइदो पवंदो ठगी कयां त मूंखे फ़ाइदो पवंदो इन्हनि कमनि में उहो माण्हू न पवंदो बाक़ी अल्लाह वारनि जे दर ते वञण इहो बि असल में अल्लाह जे दर ते वञण आहे न अल्लाह वारन वट जे करे असां वेंदा आहियूं सोई शरीफ को माण्हू वेंदो आहे को माण्हू बरचूंडी शरीफ वेंदो आहे को माण्हू पीर सिंह रोज़े धणी बादशाह जी दरबार में वेंदो आहे को माण्हू सैयद गुलाम हुसैन शाह कंबर वारे जी दरबार में वेंदो आहे को अहमद साईं वट वेंदो आहे वो इन लाइ वेंदो आहे त ही अल्लाह नाहिन ही अल्लाह वारा आहिनि असी मुर्शिदन खे अल्लाह कोन मञींदा आहियूं असी मुर्शिदन खे अल्लाह वारा मञींदा आहियूं असां इहे मुर्शिदन जी इबादत कोन कंदा आहियूं असां मुर्शिदन जी इज्जत कंदा हूं इबादत अल्लाह जी कंदा हूं इज्जत अल्लाह जे वलियन जी कंदा हूं पोइ उन्हनि गौसन दरबारनि ते वञी करे अल्लाह वारन वटि वञी करे उन्हनि खे अर्ज़ कंदा हूं ओ ख़ुदा जा प्यारा बानो तव्हां असां जे लाइ बुक खणो मदीने शरीफ में डुकार अची वियो मींह बंद थी वियो वो ज़मानो हो हजरत उमर फारूक जो चार यार मुझे महबूब जा हुआ ना बाबा हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक हजरत उस्मान गनी हजरत अली सही चार यार हजरत अबू बकर सिद्दीक मुझे महबूब जो सहरो हजरत उमर फारूक मुझे महबूब जो सहरो हजरत उस्मान गनी मुझे महबूब जो जाटरो हजरत अली से मुझे महबूब जो जाटरो हजरत अबू बकर सिद्दीक खां बाद में दौर आयो हजरत उमर फारूक मुल्क में डुकार अची वियो मींह न पियो वसे माण्हू हजरत उमर फारूक वटि आया साईं हाणे मरी वेंदासीं मींह खां बिना गुज़ारो कोन थींदो हजरत उमर फारूक चयो मरंदो उहो बुख मरी उहो मरंदो जेको नंढड़को हुजे असांजो धणी रोज़े पाक में सुतो पियो आहे असीं छो बुख मरंदासूं असांजो महबूब वेठो आहे चइसे पोइ हलो हलूं चे हलूं था ॾिसो नबी जे महबूब जे सुहिणे रसूल जे अज़ीज़न मझा को आहे त उन ॾे हलूं मानन चोसी नबी से जो चाचो वेठो आ हजरत अब्बास मालूम थियो नबी दे वणणो आ नबी जे अजीजन दे भी वणणो आ नबी जे आशिकन दे भी वणणो आ हजरत उमर फारूक हजरत अब्बास साईं जे दरवाजे ते आयो ओ प्यारा अब्बास चे जी साईं बाहर अच मैदान में अच हजरत अब्बास बाहर आयो आ पाए चई त तू चुप करे भी रहो असा अल्लाह का दुआ घुरूं था तुझे वसीले सा अल्लाह जी जात के अर्ज कयो मुंजा मौला ए तुझे नबी जो चाचो आ असा जे नबी जो चाचो आ तुझे दरबार में वसीलो करे वठी आया आयूं हिन जे सदके असा जो डुकर माफ थे मुश्किल माफ थे दुआ घुरी अञा वापस मोटी आया उन सागे ॾींहुं मदीने पाक में एड़ो मींह उठो जो अज ताई डुकर कोन आयो एडा ही दुआ घुरण विया होडा एकड़ो अच्छी दाढ़ी वारो पोढ़ो असहाबी हो परियों पासो देई नबी साईं जे रोज़े मुबारक में अंदर आयो नबी साईं जी मज़ार शरीफ जे पेरांदी खां बीह करे हुजूर के अर्ज के सोना हाणे मुंहिंजो धन मरे तो
पानी ठिप कोने मेहरबानी कयो को मींह वसरायो अल्लाह पाक के अर्ज कयो ये महबूब के अर्ज कंदे 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 हिन के रोज़े शरीफ में निंड अची वई जीअं जो निंड आई तो सोने नबी जो दीदार थी ख्वाब में महबूब जी जियारत थी महबूबन करीमन पूछो छा घुर्जे से बरसात घुर्जे मुल्क सजे में नुकर थी वयो आ मानू लडण ते मजबूर थी विया पर वञन त वञन केडा मींह त किथे बि कोन थो बुधजे मुस्तफा करीम फरमायो वञे उमर फारूक के वञी मुंहिंजा सलाम दे त मदीने पाक में ऐलान करे जंहिंजा कच्चा घर आहिनि उहे घरनि जे मथां मजबूत कयो पंजा सामान मजबूत कयो अवां जी दुआ कबूल थी विया सुभाणे ॾाढो मदीने पाक में मींह हुईंदो उन्हनि माण्हुनि जे अक़ीदनि तां कुर्बान वञा बीबी आयशा सिद्दीका वटि आया अम्मा मींह बंद थी वियो आ अम्मा आयशा सिद्दीका फरमायो वञो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मज़ार जे मथां तॾे रोज़ो पाक कोन ठहियलो कमरो ठहियलो बीबी साहबा फरमायो वञो इन कमरे मजा हिकड़ी सिर कढो छत वारी बरसात शुरू थी वेंदी मानू आया मदीने पाक में नबी साईं जे मज़ार जे मथां जेको कमरो हो उन कमरे मां हिकड़ी छत वारी सिर जो कढियो तो मदीने शरीफ में मींह शुरू थी मींह वठो पर घणो मींह वठो वरी मानू भजी आया अम्मा आयशा सिद्दीका वटि अम्मा मींह ॾाढो आ दुआ कर बंद थे बीबी साहबा फरमायो सिर पोइ ॾेई छॾियो अवां के अल्लाह से दीदार कराइंदो रोज़े शरीफ जो कदी दखणे पासे का बीही उत्तर मुंह करे ॾिसजो भले हिते किथे तस्वीर में तवां ॾिसो अञा भी रोज़े शरीफ जे मथां उहा खिड़की ठहियल आहे दखणे पासे का बीही उत्तर मुंह करे जॾहिं तवां रोज़े मुबारक जी ज़ियारत कंदो त गुंबज़ खज़रा जे मथां अॼु ताईं उहा खिड़की ठहियल आहे ऐं उन में लाकेट पयल आहे उहो लाकेट वरी अंदर रोज़े शरीफ में छॾियल आहे खुदा न ख़ास्ता जेकॾहिं मदीने पाक में साल ॾेढ मींह न पवे न त मदीने वारनि वटि मींह जो बटण मौजूद आहे रुगो उन रस्सी में हथ विझी छिक ॾींदा या खिड़की ही पासिरी थींदी आसमानी धुप जेका है या आसमान जी नजर मुझे महबूब जे रोज़े शरीफ में अंदर पौंदी बरसात शुरू थी वरी जेकॾहिं मींह अचे तो बंद नथो थे त रुगो इन खिड़की के बंद करणो आ त बरसात बंद थी वेंदी अदा मञण वारन जे लाए त किरोड़े मौजूदा आहिनि पर न मञण वारन जे लाए भी मौजूदा मौजूद आहिनि मञण वारन जे लाए त किरोड़े मौजूदा आहिनि मसलन एकड़ो मानू शादी कंदो आ जंहिंमें लखे रुपया बल्कि किरोड़े लगाए तो पो भी परेशान आ या बिरयानी खुटी वने थी या जर्दो खुटी वने तो या कस्टर खुटी तो वने या पीस खुटी था वजन या पानी मिनरल वाटर वारो खुटी तो वने मस मस वनी हुआ शादी जी मानी पूरी थींदी आ पर जडे महबूब जो मीलाद शरीफ थींदो आ तवा साबित करे दियो कह मीलाद में नंगर खुटो आ दावती जो होंदो आ ना वो वरियो ॾिसो हाणे हाफ़िज़ साहब किथे वेठो आ शादी वारो दावती इते न वेंदो उन जे मथे में फेरी हुंदी केमल किथे पियो घुमंदो केमल किथे पियो घुमंदो मीलाद शरीफ में दावती अगे अची स्टेज ते वेही रहंदो उन जी दिल के यकीन आ त जंहिंजो मां मीलाद मल्हायो आ उन मुस्तफा करीम जो नंगर न अॼु खुटो आ न क़यामत ताईं खुटंदो अड़े जे महबूब जे मीलाद जी इया बरकत आ महबूब जे जिक्र जी इया बरकत आ महबूब जे शान जी इया बरकत आ त खुद मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर जी छा बरकत होंदी महबूब जो छा शान होंदो उन महबूब असा के अल्लाह जे हुजूर मंझा ये रातियों वठी ॾिनियूं आहिनि जुमे जी रात वठी ॾिनी आ सूमर जी रात वठी ॾिनी आ शब कदर वठी ॾिनी आ शब बरात वठी ॾिनी आ इन रातन के नौजवान गफलत में न विञा इन रात में जाग जागी पंहिंजे अल्लाह के राज़ी कर
पंहिंजे रब खे राज़ी कर, पाण खे नमाज जो पाबंद बना, पाण खे ज़िक्र जो पाबंद बना। महबूब फरमायो रजब अल्लाह जो महीनो आ, शाबान मां मुस्तफ़ा जो महीनो आ, रमज़ान मुझे उम्मत जो महीनो आ। रमज़ान अचे पियो, हाफिज भी तैयारी में लगा पिया हन, मस्जिदूं भी सिंगारजन पियूं, तो भी पंहिंजो पाण खे तैयार कर। तरावी भी पढ़नी आ, कुरान पाक जो ख़त्म भी ॿुधणो आ, फितरो ॾेई गरीबन जी भी मदद करनी आ। रमज़ान शरीफ जा 30 रोज़ा भी रखना हन, रुगो रमज़ान ताईं पाण खे महदूद नाहे करणो। रमज़ान में भी नमाज कायम रखनी आ, हमेशा जे लाए नमाज जी पाबंदी करनी आ। नमाज दीन जो सुतून आ, दीन जो थंभो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 700 दफा का मथे कुरान पाक में नमाज जो जिक्र बयान फरमायो आ। एड़ी त नमाज में खुदा हिकमत रखी आ, जो नमाज पढ़न वारे बाने के अल्लाह कल्बी सुकून ॾेई छॾींदो आ। दिली सुकून, वो भी हिन दौर में करोड़न जी आमदनी वारो मानू दिली सुकून खां मुझा अदा मजबूर लगो पियो आहे, उन्हीं खां महरूम लगो पियो आहे। अल्लाह अल्लाह करण वारो, नमाज पढ़न वारो, मस्जिदूं आबाद करण वारो मानू सुकून में आहे, इत्मीनान में आहे, कल्ब हुन जो खुश आहे, घर हुन जो गाड़ी हुन जी सुठी हले थी। इहा सजी बरकत नमाज जी आ, जिक्र जी आहे। पंहिंजो पाण खे नमाजी बनायो, जिक्र जा पाबंद बनायो। व्याज खां, शराब खां, ज़ना खां, जुआ खां, बेहयाई ऐं बुराई जे ॻाल्हियुनि खां परे भॼी वञो। अदाहे ज़िंदगी आरज़ी मिली आहे, जे हिन ज़िंदगी खे रसूलुल्लाह जे हुक्म ते गुज़ारींदो त अॻिते वरी हिन खां भली ज़िंदगी मिलंदी। अल्लाह ताला महबूब जे सदके मुंहिंजी तव्हांजी सॼी जमायत जी हाज़री दरगाह इलाही में कबूल मक़बूल मंज़ूर फरमाए।